अज भी हिन मुआशरे जे खराबी जो सबब इहो आहे जो नौजवान स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी के हवाले अज जी नई तहकीकात के मुताबिक मूसा पाण सां मीटिंग कई मुख्तलिफ इदारन के सरबराहन इंटेलिजेंस इदारन के सरबराहन सिक्योरिटी फोर्सेस के इदारन के सरबराहन हाणे चंद ॾींहं पहिरियां 20-25 ॾींहं पहिरियां ऐं उन्हनि मूंखे चयो त सुमरो साहब 1 पॉइंट एजेंडे ते असांजी मीटिंग आहे माना हिकु नुकाती एजेंडो आहे मां चयो न एजेंडो छा आहे चयो साईं एजेंडो इहो आहे असांजे मालूमात में हिकिड़ी ॻाल्हि आई आहे उहा ॻाल्हि इहा आई आहे त सूबे सिंध में ऐं वरी ख़ासि तौर ते कराची हैदराबाद नवाबशाही सखर में स्कूलन में कॉलेजन में यूनिवर्सिटिन में पढ़ंदड़ ॿार जेकॾहिं 100 ॿार पढ़नि था त 100 मां 60 ॿार हीरोइन जो नशो था कनि कोकेन जो नशो था कनि आइस जो नशो था कनि मूंखे सिक्योरिटी इदारन ब्रीफिंग ॾिनी त साईं उन 60 ॿारनि मां वरी जेकॾहिं असां परसेंटेज कढूं था त जेकॾहिं 100 मां 60 ॿार हीरोइन था पीअनि कोकेन था पीअनि आइस था पीअनि चर्स था पीअनि त उन 60 मां 40 ॿार छोकिरियूं आहिनि न्याणियूं आहिनि जेके चर्स ऐं आइस ऐं कोकेन जे नशे में मुब्तला आहिनि मां उन्हनि खे चयो तव्हां मूंखे कहिड़ी मदद था घुरो मां तव्हांजी कहिड़ी मदद करे थो सघां मां छा थो करे सघां निज़ाम तव्हांजे हवाले कॉलेज में तव्हां तालीम ऑक्सफोर्ड जी था पढ़ायो कैम्ब्रिज जी था पढ़ायो तव्हांजी तरजीहात ये आहिनि त स्कूल जे निसाब में सेक्स शामिल कई वञे बाकायदा सिंध हुकूमत जे काबीना में एजेंडा ते इहो मामलो हो त 6 दर्जे खां मैट्रिक दर्जे ताईं पढ़ंदड़ ॿारनि खे चाहे वो छोकरो हुजे चाहे वो छोकरी हुजे स्कूलन में उन्हनि खे हिकु सब्जेक्ट सेक्स जो पढ़ायो वञे त ज़ाल मुड़स जा तालुकात छा थींदा आहिनि 6 खां 10 ताईं मां उन्हनि खे चयो तव्हांजी तरजीहात कैम्ब्रिज आहिनि ऑक्सफोर्ड आहिनि तव्हांजी तरजीहात अंग्रेज जो निज़ाम तालीम आहे तव्हांजी तरजीहात सेक्स आहे पोइ ॿार नशा ई न थींदो त ॿियो छा थींदो पोइ ॿार आइस ऐं कोकेन जो आदी न थींदो त ॿियो छा थींदो हुन जो सुमरो साहब असां इन नतीजे ते पहुता आहियूं जेकॾहिं इन मैदान में का जमात जंग विढ़ी सके थी इन लानत खां सिंध जे ॿारनि खे न्याणियुनि खे का जमात बचाए सके थी उहा जमात जमीयत उलमा इस्लाम आहे तव्हांखे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो मां उन्हनि खे चयो मां उन्हनि खे चयो मां पंहिंजो किरदारु अदा करण जे लाइ तयार हां लेकिन उन जे लाइ हिकिड़ो शर्त आहे शर्त इहो आहे त स्कूल जे निसाब तालीम में कॉलेज जे निसाब तालीम में यूनिवर्सिटी जे निसाब तालीम में सऊदी अरब वांगुर दुबई वांगुर कतर वांगुर कोयत वांगुर तुर्की वांगुर शाम लबनान उर्दन वांगुर निसाब तालीम में कुरान शामिल कयो कुरान जो तर्जुमो शामिल कयो हदीस शामिल कयो हदीस जो तर्जुमो शामिल कयो ॿारनि खे जाते डॉक्टर था बणायो इंजीनियर था बणायो ॿारनि खे जाते तव्हां लेनिन ऐं मार्क्स ऐं जुएनलाई ऐं माउज़तन था पढ़ायो उते मदीने जो मीर पढ़ायो मूंखे चयो साईं यो कीअं मुमकिन आहे मां चयो क्या मैं पाकिस्तान का पहरा या थोड़ो अॻिते हलो अंग्रेज जे हिन खिते जे अंदर रेशा दवाननि का पहरा मुगल सल्तनत ताईं असहाबे सफ़ा का वठी मुगल सल्तनत ताईं 1250 सालन जो रिकॉर्ड खणी ॾिसो 1250 सालन में जेका डॉक्टर आहिनि उहे काथों जा फारिग़ तहसील आहिनि जेका इंजीनियर आहिनि काथों जा फारिग़ तहसील आहिनि जेका साइंसदान आहिनि काथों जा फारिग़ तहसील आहिनि जेका सियासतदान आहिनि काथों जा फारिग़ तहसील आहिनि फाराबी काथों जो फारिग़ तहसील आहे ख़्वाज़मी काथों जो फारिग़ तहसील आहे बूसीना काथों जो फारिग़ तहसील आहे लाल शहबाज कलंदर काथों जो फारिग़ तहसील आहे शाह अब्दुल लतीफ भिटाई काथों जो फारिग़ तहसील आहे सज्जन सरमस काथों जो फारिग़ तहसील आहे हजरत ताज
रोटी जे हिन खिते में अंग्रेज के खिलाफ अलम बगावत बुलंद कयो काथा जो फारिग तहसील पीर साईं मोहम्मद राशिद रोजे धड़ी जे अंग्रेज के हिन खिते में भजायो अंग्रेज के खिलाफ जिहाद कयो उन जी फौज अज भी पाकिस्तान फौज के रजिस्टर में मौजूद है। वो काथा जो फारिग तहसील हो इनन डॉक्टरन इनन इंजीनियरन इनन सियासतदानन इनन हाकिमन इनन हुक्मरानन इनन गवर्नरन इनन कादी नशीनन जा पैरा खणदो त ये मदरसन जा फारिग तहसील है जे करे 1250 सालन ताई एक मदरसे में डॉक्टर इंजीनियर भी पैदा थी सके पियो आलिम हाफिज कारी भी पैदा थी सके पियो त अज मुझे मदरसन में इंजीनियर डॉक्टर हाफिज कारी पैदा छो न थी सके तवाने साहब के तब्दील कयो।